असांजे हिते जॾहिं खां लॉकडाउन थियो आहे तारीख़ हू चंडो कोरोना पंहिंजो कमु पियो करे। हाणे ॿुधायो छा करो। ॿुधाए तूं वियो आहीं न ॿाहिरि, ॿुधाए वियो आहीं न ॿाहिरि। ही त मुंहिंजी स्टाइल आहे, ही त असांजी स्टाइल आहे। वठि ही मुंहिंजी स्टाइल आहे। मगज़ में काकूस आहे यार कुता। कोरोना जो कारो मुंहुं थी वियो आहे। हाणे वैक्सीन मिली वई आहे। हाणे ॿुधायो छा करूं। ॿाहिरि निकिरो। ही कोरोना त कोरोना आहे, कंहिंखे बेरकार वेंदो आहे। हिन ॻाल्हि ते हिकु शाइरी थो ॿुधायां। ही कोरोना जो कहिड़ो मौसम आहे। पंहिंजी खांसी ऐं ॿियनि जी खांसी कोरोना आहे। वाह 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 वाह। हा, तव्हांजे अमेरिका में 1 करोड़ केस थी विया आहिनि। ॿुधायो छा चवंदा। ॾिस, मूंखे न पहिरें नंबर में वेहण जी आदत आहे। तव्हांखे ख़बर ई आहे त तव्हांखे ख़बर आहे। हा, ॿुधायो केरु आहे कोरोना, केरु आहे कोरोना, केरु हल कोरोना हल। ॾिस मम्मी, मां सैनिटाइज़र झड़ंदो खणी आयो आहियां। हाणे जंहिंखे सनानु करिणो आहे करो सनानु। ॾाढो सुठो सनानु हूंदो झरने जे हेठां। किथे पियो वञी मगज़ में काकूस आहे। किथे बीड़ी वठण पियो वञा। कुत्ता जहिड़ो शर्म कान थी अचे। कोरोना में बि बीड़ी खपे तव्हांखे। कुत्ता जहिड़ो